नाज़रीन, हर साल जी हिन साल भी कराची के लासी गोठ में पेरें पैदल जथो टंडो इलार के लिए रवानो थी रहो है। 175 किलोमीटर पैदल करे पैदल जथो टंडो इलार पहुँचो। इन्हनि का मालूम कंदासी पांधीड़न का कि इन्हनि के रस्ते में कहिड़ियूं सहूलतूं मौजूद हैं, विच में केतरे अरसे का जो सफ़र करे ही उन टंडो इलार पहुँचंदा। अचो तो पांधीड़न से गाल करूँ था तो इन्हनि जो छा चवण आहे। साल ईंदा हो न, असांखे को सपोर्ट वपोर्ट न हूंदी आहे। असांखे बसि ईअं अॻिते ताईं छॾी पोइ हलिया वेंदा आहिनि। कई दफ़ा असांजे जथनि सां इहो हालात अहिड़ा बि थिया आहिनि, कंहिं जी अंगूठियूं सोननि जी धागा वागा निकिरी विया आहिनि, लेकिन ॾींदा हुननि खे हाणे जेको ख़ासि तूं आहे तोखे ॾींदा आहिनि, तूं पोइ पंहिंजो ॾिसंदो आहे, ॿिए ग़रीब कंहिं न ॾिसंदो आहे। असां लासी ॻोठ जा, हा लासी ॻोठ में असांजा घर नदियुनि में आहे। असांखे को बि माना सपोर्ट कान्हे। जेको ईंदो आहे पंहिंजी तस्वीरूं कढाईंदो आहे, पंहिंजे पाण खे ॾेखारींदो आहे, पोइ हलियो वेंदो आहे। को वॾे खे ॾींदो आहे, वॾो असांखे ॾिसंदो ई न आहे, पंहिंजनि खे ॾिसी हलबा ख़तमु थी। अदा असां रामापीर से हर साल वञूं था, 25 साल 30 साल थी विया आहिनि, पर असांखे सहूलियत विच में केर बि कोन थो ॾिए पियो। माना सिंध सपोर्ट वारी जा कोई अहिड़ी को सपोर्ट ई कोन थी मिले असांखे। पर हींअर हिल साल लाला रहीम आयो हो, पाण असां खां गॾु हो, सपोर्ट बि ॾिनी आहे। केरु आहे? पठान आहे, वाइस चेयरमैन हो पहिरीं, हींअर पार्टी जो पीपल्स पार्टी जो हुनजो आहे। उन अॼु असां सुठे तरीक़े खां रवाना कया आहिनि, सुठे तरीक़े खां असीं वञूं पिया हली लाले खां गॾु बि। घणनि ॾींहंनि जो सफ़र आयो त पहुचंदा आहियो? असीं 7 ॾींहंनि में पहुचंदा आहियूं। 7 ॾींहंनि में? जी 7 ॾींहंनि। अच्छा, विच में जेको खाधो ख़र्च वग़ैरह थिए थो? खाधो ख़र्च हर को पंहिंजो करे थो। अच्छा, हा। ॿियो गवर्नमेंट सां छा अपील कंदो? गवर्नमेंट खां इहा ई अपील आहे त असांजी माना इन सपोर्टी करणु खपे। असीं वञूं था जेको थोरी घणी असांखे माना को अहिड़ो हुजे त को राशन पाणी बि पहुचाए त वॾी महिरबानी आहे। भंडारो बाबे जो अगर वो को पहुँचाए तो बड़ी मेहरबानी होनी थी, नहीं तो बड़े रुकी सुखी खाए। टंडो इलार रामापीर जे मेले ते। अच्छा, हर साल वेंदो आहीं? हर साल वेंदो आहियां साइकिल ते। उते छा वञी कंदा आहियो? उते रामापीर खां वही ज़ारत कंदा आहियूं। और रामापीर खां ज़ारत घुरे दिल जी मुराद कुछ घुरंदा आहियूं, और रामापीर जंहिंजे ॿुधंदो आहे उनखे पूरी थी वेंदी आहे। घणनि सालनि खां वञी पियो? मूंखे 15 साल हाणे इहो। टाइम घणे टाइम जो सफ़र आहे रस्ते में? तक़रीबन 7 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। विच में का सहूलियत वग़ैरह? विच में सहूलियत वग़ैरह जेको असांजा वाणिया हूंदा आहिनि उहो असांखे कॾहिं मिली वेंदा आहिनि रस्ते में, त उहो असांजी सहूलियत वग़ैरह प्रशाद वर्शाद असांखे खणी ईंदा आहिनि, असांखे वेही खाराईंदा आहिनि। हा। राति जो माना रहण किथे हूंदो आहे? रहण काॾे होटल अची वेंदो आहे, काॾे पेट्रोल पंप हूंदो आहे, उन ते गुज़ारो कंदा आहियूं। असांखे नूर खान ॻोठ में 20 साल थी विया आहिनि। असां 20 साल हर साल असां रामापीर जे मेले ते पैदल वेंदा आहियूं। ऐं कंहिं साल बि असांजी हुकूमत कंहिं बि शइ जी असांजा कावन न कोई। हिन साल लाला रहीम नायब चेयरमैन आहे पीपल्स पार्टी जो, हुनजे असां तावन कयो आहे ऐं हुन सां गॾु असांजो जथो निकिरे पियो। ऐं असांजी इहा ई अपील, असांजी गुज़ारिश आहे कि असांजो पैदल रस्ते में वेंदो आहे। असां हुकूमत खे इहो ई गुज़ारिश कयूं था कि असांजे यात्रियुनि जी मदद कनि ऐं उन्हनि जी हेल्प कनि। ऐं असां सोच टेलीविज़न वारनि जा बि असां थोरा था आहियूं, जीअं असांजो इंटरव्यू वरितो ईअं असां सां गॾु हलनि पिया। इहो सफ़र आहे तक़रीबन 6-7 ॾींहंनि जो सफ़र आहे। बसि अच्छा, हिते तव्हां वेंदा आहियो, कहिड़ियूं मनोकामनाएं ॻोल्हींदा आहियो, कहिड़ियूं मन जूं बासूं पासींदा आहियो? जेको दिलि जी मन्नत हूंदी आहे उहो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.